उन्हनि खे जन्नत न ॾेखारींदो, जन्नत जो मज़ो न चखाईंदो। उन्हनि मां पहिरियों आहे मुदमिनुल ख़म्र, नशेबाज, शराब जो आदी, आकिलुर रिबा, ऐं बे नंबर ते ब्याज खोर, ब्याज खाइण वारो, ब्याज जो मवाली, ब्याज जो आदी। साईं फरमाइनि था अल्लाह हिन खे जन्नत जी खुशबू बि न सिंगाईंदो। मदीने वारे साईं फरमायो व आकिलु मालिल यतीम, क्यों बदबख्त जेको यतीम जो माल खाइण वारो आ, यतीम जे माल खे गिरकाइण वारो आ, जन्नत में न वेंदो, जन्नत जी का नेमत रब उन खे चखाईंदो बि न। चौथे नंबर ते साईं फरमाइनि था वल आकुल वालिदै, जेको पंहिंजे अबे ऐं अमड़ जो नाफरमान आ, जे दिल अम्मा जी रंजाई, जे अबे जी दिल नुखाई, जे ते जीजल मां नाराज आ, जे ते वालिद करीम नाराज आ, उन्हें ते वाहिदुल कहार रब भी नाराज।